अलैकुम याली मदद जी तमाम फ़कीर मुजाहिद हुसैन शहर नसरत 28 शाख खां पियो ॻाल्हायां। हिन टाइम ते शदीद बारिश जे हेठि असांजा ही फ़सुल अची चुका आहिनि। जीअं त असांजी लगातार 6 महीननि जी महिनत ज़ाया पई थिए। इन जे करे थिए पई त जीअं असांखे हिन ॻोठ मोहम्मद हसन निज़ामाणी में का बि सहूलियत अॼु ताईं मुहैया न कई वई आहे। संदनि खां असांजो रस्तो बि कोन ठहियो आहे, न असांजे ॻोठ में का इस्पताल वग़ैरह आहे। हिन टाइम ते ॾिसो त ही रस्तनि जी कहिड़ी हालत लॻी पई आहे। हिन टाइम ते न हिते का गाॾी वञी सघंदी, या को ॿारड़ो बीमार थिए थो या को बुखार थिए थो, उन जे लाइ असांखे हिते का बि सहूलियत कान्हे। महिरबानी करे असां पीपुल्स पार्टी या जेके बि उहिदेदार पार्टियूं आहिनि, असां बल्कि सभिनी खे हथ ॿधी अर्ज़ु करियूं था त असां सां ताउन कनि, जीअं त असांजे हिन संदनि खां पुराणे ॻोठ ते या त इस्पताल ठही वञे या त हीउ जेको पाणी फ़सलुनि में बीह वियो आहे इन जो को नेकाल मिली सघे। जीअं त असां वोटियुनि में बि हर माण्हूअ सां हथ में हथ ॾेई हलंदा आहियूं। बिल्कुलु हिन टाइम ते का बि सहूलियत असांखे ॿाहिरि निकिरण जी कान्हे का। जीअं त चौपायो माल बि असांजो हींअर परेशान आहे। जीअं त ही नंढा नंढा ॿार जेके आहिनि से बि वीचारा रस्तनि ते हलण जे लाइक़ु न आहिनि। ऐं ॿी तरह सां सूरत हाल मस्जिद जी ॾिसो त जीअं असांखे हिन मस्जिद ते बि रस्तो कोन्हे, जीअं त का पेश इमाम नमाज़ पढ़ाए सघे या असां पढ़ी सघूं। वराए महिरबानी करे असां सिंध गवर्नमेंट खे जेके बि उहिदेदार आहिनि सभिनी खे हथ ॿधी अपील करियूं था त असांजे लाइ एतिरे में एतिरो कयो त जीअं भला हीअ त असांजो नसीब पाणी ॾिठो आहे, पर जेकॾहिं हिन ॻोठ जे विच ते असांखे को स्कूल या का नंढी इस्पताल मिली वञे त असां ते हिननि जा वॾा अहसान थींदा। असां हिननि जा अहसान कोन ॻाए सघंदासीं, बल्कि हर टाइम ते असां बि हिकु सिंध जा यतीम बच्चा ऐं ॿार आहियूं। असां बि सिंध सां गॾु आहियूं। जो कुझु थिए थो या नथो थिए असां बि सिंधियुनि सां हथ में ॾेई हलण वारा आहियूं। पर महिरबानी करे असांखे हिन तमामु जेके गंदे माहौल मंझि हिन टाइम ते हेतिरा पाणी बीह विया या हिन टाइम ते के रस्तनि ते सहूलियत निकिरण जी कान्हे का, इन जे लाइ असां बीपीअ जे बि उहिदेदार जेके आहिनि जामसाब शहर में आहिनि या नवाबशाह ज़िले में आहिनि, असां उन्हनि खे बि हथ ॿधी अर्ज़ु करियूं था त असांजे लाइ कम से कम एतिरो कनि त असांखे जीअं 5 फुट जो रस्तो मिली वञे त असांजा हे मासूम बचड़ा आहिनि या असांजो निकिरणु या असांजी का गाॾी वग़ैरह आहे एमरजेंसीअ में कंहिं इस्पताल ते या कंहिं इलाइक़े में नथी पहुची सघे। इन जे लाइ महिरबानी करे असां इहो अर्ज़ु तव्हांखे कयो आहे त असांजे ॻाल्हि ते अमल कयो वञे ऐं असां तव्हां सां हर टाइम में गॾु आहियूं ऐं इनशा अलाह असां तव्हां सां हर टाइम में गॾु रहंदासीं। अस्सलामु अलैकुम।